सकरन शहबाज वेलफेयर एसोसिएशन ए पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट शहीद बेनज़ीराबाद के गडियल सहकार से एक रोज़ा ख़ानदानी सेहत मेलो गोठ माड़ी जलबाणी सकरन में लगायो वियो। वधिक तफ़सील लाइ पेश आहे सकरन मां दिलदार चांडियो जी हिन रिपोर्ट। दिलदार चांडियो 9 न्यूज़ सिंध सां गॾु असीं अॼु बीठा आहियूं सकरन अलॻि ॻोठ माड़ी जलबाणी में, जिथे सेहत मेलो लगायो वियो आहे। अचो त हिते जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं डॉक्टरनि खां पुछूं त कहिड़ियुनि बीमारियुनि जी चकासी ऐं कहिड़ियुनि बीमारियुनि ते हिननि डिपार्टमेंट की तरफ से हेल्थ मेले का हमने यहाँ इनेकाद किया है गोठ माड़ी जलबाणी में। यहाँ पे हम पेशेंट्स को, क्लाइंट्स को फैमिली प्लानिंग की सहूलियात के साथ साथ जनरल मेडिसिन और जनरल पेशेंट्स को भी हम देख रहे हैं। यहाँ पे आज लॉन्ग एक्टिंग फैमिली प्लानिंग के तकरीबन 35 क्लाइंट्स को हम लोगों ने लगाया है, लेकिन अभी और भी क्लाइंट्स आ रहे हैं। उसके अलावा चूँकि सर्दी है तो इस हिसाब से खांसी, नज़ला, ज़ुकाम, इस तरह के बहुत सारे लेडीज़ और बच्चों को फेस किया है। मैंने उनको मेडिसिन सेहत मेलो शहीद बेनज़ीराबाद जे पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट ऑर्गेनाइज़ किया ऐं हिते फैमिली प्लानिंग के हवाले से मतलब माण्हुनि खे अवेयरनेस दी भी वञे। ऐं असां पाथ फाइंडर की तरफ खां हिते आहियूं ऐं असांखे जेके भी LHS ऐं LHWs जेके भी असांखे केसिस रेफर किया उन्हनि खे असां अवेल कयो आहे, उन्हनि खे असां सम्झायो आहे ऐं हिते माण्हुनि खे ज़्यादातर फ़ाइदो मतलब असां जेको ॾिसूं पिया त ज़्यादा माण्हुनि खे अवेयरनेस मिली आहे ऐं ज़्यादातर माण्हू इन शइ खे मतलब डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर शहीद बेनज़ीराबाद ऐं शहबाज वेलफेयर एसोसिएशन गडियल सहकार सां ॻोठ माड़ी जलबाणी जे BHU अस्पताल में फैमिली प्लानिंग मेलो यानी ख़ानदानी सेहत मेलो जेको हिन ॻोठ में लगी रहियो आहे। उन में जेको मुख़्तलिफ़ ॻोठनि खां जीअं मेरापुरा, मस्जिद किरियो, मडवा, मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेके फीमेल हिते आयूं आहिनि, जेके पंहिंजी बीमारियुनि जो इलाज पियूं कराइनि। डॉक्टर हिन वक़्त ताईं 35 खां 40 पेशेंट ॾिठा आहिनि। ख़ासि करे जेके हिन जो मक़सदु आहे असांजी कई पियो आहे फैमिली प्लानिंग।